अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यिदना व मौलाना व मलजाना व मअवाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलिल्लाहिल इज़्ज़तु वलिरसूलिहि वलिलमुअ्मिनीन वलिरसूलिहि वलिलमुअ्मिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम अम्मा बाद फ़ी शानि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सल्लू अलैहि। बेटा साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन्हें इरशाद फरमायो तवरम विसारीज वरम विसारीज आऊं जिया तुझे आसरे जो आडो डूंगर थो सुझे सो लुत्फ़ सां लंघाईज अग्यां अब्दुल लतीफ़ चए तूं आरी जाम अचीज मूं निमाणीअ खे नूर सां तूं लालण लॾाईज पो कामिल कन करीज फिरियादूं जिते थींदा पधरा वाइदा ऐं वईद सुण जो सद सईद लिल्लाह लग लतीफ़ चए
हमदो सलात खां बाद काबिल एहतराम हर दिल अजीज मुजाहिद अहले सुन्नत खतीब अहले सुन्नत मौलाना साईं अब्दुर रहमान साहिब असांजा प्यारा दोस्त हर दिल अजीज मुजाहिद अहले सुन्नत क़िबला हाफिज मोहम्मद असलम कादरी साहिब हर दिल अजीज मुजाहिद अहले सुन्नत मौलाना मुफ्ती अब्दुल हलीम चन्ना साहिब ब्या स्टेज ते वेठल उलमाए किराम हुफाज किराम सामीन किरामीन अवा प्यारी जमायत जे सामूं मूं नाचीज़ रब करीम जे सखी कलाम कलामन जे सरदार कुरान मजीद फुरकान हमीद जे 28 सिपारे सूरत मुनाफिकून मजा कुछ कलमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। अवा सब गॾिजी दुआ कयो अल्लाह ताला मूं नाचीज़ खे इन्हनि कलमनि जे सही तर्जुमे करण ऐं उन्हीअ सां गॾोगॾु हक़ ऐं सच बयान करण हक़ ऐं सच ॿुधी करे अवां सुहिणी जमायत ऐं मूं नाचीज़ खे रब करीम अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही जलसो मुहम्मद अमीर जे शान ऐं इज़्ज़त जो जलसो आहे। अल्लाह जे कामिल वलीअ कलंदर शाहबाज़ उस्मान मरवंदीअ जो तॾो आहे खाली कोन वेंदासूं। आया खाली आयूं उथंदासूं त रहमत मां झोलियूं भरे पो खणंदासूं। सवाली बन के आते हैं मुरादें लेके जाते हैं। सखिन जो जिक्र सखिन जे सरदार जो जिक्र अल्लाह वारन जो तॾो आहे खाली ॻाल्हि ठही कान थी। दुआ कयो त इहे पंहिंजी ग़ुलामी में शल क़बूल फरमाए। पंहिंजी नज़रे करम असां नाचीज़न ते फरमाइन निगाह थी वई त ॿई जहान मोचारा थी पवंदा। खुदा वारन जी नज़र सवेरो तव्हांखे साईं ॿुधायो पिया न त मुल्हू अल्लाह जे वलियन जे शान के ही न समझी सघियो आहे। मोहम्मद मीर त खुदा की अजमतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने। खुदा की अजमतें क्या है मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मोहम्मद क्या है खुदा मोहम्मद का खुदा जाने। असां बेवड़न ते वड़ थिया सोणो सरदार रब ॾिनो आहे त असां गुनाहगारन खे ॾिनो अथसि। हुजूर जे सदके हिते बि इज़तूं त हुते बि इज़तूं एॾियूं इज़तूं इहे खुदा वारा जॾहिं मज़ारनि मां उथंदा त रब इन्हनि जी इज़त कंदो। उन ॾियारे बि उन्हनि जे लाइ सवारियूं ईंदियूं जिन जे मथां सवार थी महशर जे मैदान ॾांहुं हलंदा। अरे महबूब त महबूब आहे। महबूब जे ग़ुलामनि जो इहो शान आहे त मुस्तफ़ा जो छा मक़ाम। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद फरमायो अवां दोस्तनि जे साम्हूं मूं जेका आयत पढ़ी थोरे टाइम में कोशिश कंदासूं त घणियूं ॻाल्हियूं थियनि ईमान ताज़ा थियनि। मदीने वारे मीर जी दरबार में मन हाज़िरी क़बूल पई वञे समझो त रब जो कलाम चवे छा थो। कुरान के समझो अमल कयो त वरी भलाई बि असांजी आहे। खुदा जूं महिरबानियूं मुस्तफ़ा जे सदके खुदा जा थोरा कहिड़ा गणे कहिड़ा गणजन तॾहिं त भिटाई साईं रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त जेकी मज जहान सो सब सिफ़त तुंहिंजी कूज़े में दरियाह बंद करे छॾियईं। मुंहिंजा मौला जेॾां तो नज़र कयां मखलूक खे तो ॾिसां त ख़ालिक तो रब जी सिफ़त पई नज़र अचे। मखलूक खाए पई त तो रब जी राज़िक सिफ़त नज़र थी अचे। जेॾां तो नज़र कयां तो रब जूं सिफ़तूं थियूं नज़र अचनि। जेकी मज जहान सो सब सिफ़त तुंहिंजी। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी
उलमा अहले सुन्नत जमायत अहले सुन्नत पंहिंजी पंहिंजी जगहनि ते वियो आलमन सगोरन जो दीदार कयो क़िबला मुफ्ती साहब जी ज़ियारत भी कयो मदीने वारे मीर जो शान भी ॿुधो सुभान अल्लाह आलिम उहे जेके इल्म वारा भी हुजन ऐं मदीने वारे मीर जा आशिक इहे अव्हांखे सुन्नत जमायत में मिलंदा चओ सुभान बेटाई साईं चयो त जेकी मंझ जहान सो सब सिफ़त तुंहिंजी कादिर तुंहिंजी कुदरत जा मिड़ो ई मकान पदमा परे थिया लख अरब खरब पदम चई वरी हद बि ख़त्म करे छॾी पदमा परे थिया आगे जा एहसान खुदा जा थोरा अल्लाह जा एहसान असां बेवड़न ते त बेहिसाब ज़ाहिर साण ज़ुबान गणे गणिया केतरा मुझा मौला तुझा थोरा केड़ा गणे केड़ा गणियूं गणन खां अज़ीम थोरो मोहम्मद अमीर जो चओ सुभान अल्लाह उन महबूब ते जेको रब क़ुरान नाज़िल कयो सलात पढ़ त आयत जो तर्जुमो उन जो शान नुज़ूल उन जे मुताबिक़ चंद ॻाल्हियूं ॿुधायां हींअर जेके मौजूदा हालात हलन पिया मदीने वारे मीर जे शान में मुनाफ़िक काफ़र बेअदबियूं गुस्ताखियूं कनि पिया सहाबा जे शान में बेअदबियूं गुस्ताखियूं मुनाफ़िक कंदा आहिनि मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो प्या कने को फर्क को न पवंदो असा आशिकन के जवाब दियणो आ ईमान जो मोहब्बत जो इजहार करनो आ दुश्मन जिया मुखालिफत कंदा न रब पंजे महबूब जी इज्जत के तिया वधाईंदो सब गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो वलिल्लाहिल इज्जत इज्जत अल्लाह जेला आहे कंहिंजे ला इज्जत आहे चओ रब जेला खुदा जेला इज्जत आहे बी जगह ते अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नल इज्जत लिल्लाहि जमीआ बेशक तमाम इज्जतों अल्लाह जेला तमाम इज्जतों कंजेला चओ अल्लाह जेला तमाम इज्जतों अल्लाह जेला इज्जतुन जो मालिक खुदा आहे इज्जतुन जो धनी अल्लाह हुआ व तो इज्जु मन तशा व तो जिल्लु मन तशा अल्लाह तो फरमाए त मां रब जंखे चाहा इज्जत दिया जंखे चाहा जलील कया मोहम्मद अमीर जी उन इज्जत कया जेको इज्जतुन जो मालिक आहे चओ सुभान अल्लाह वलिल्लाहिल इज्जत इज्जत अल्लाह जेला आहे वली रसूलिही इज्जत मुहम्मद अमीर जेला आहे महबूब जेला ता इज्जतो पर जै महीने में मदीने वारा साईं इन जहान में जलवा अफरोज थिया अल्लाह उन महीने उन घड़ी उन ॾींहं खे बे इज्जतूं मुस्तफ़ा जे करे ॾेई छॾियूं आहिनि वली रसूलिही इज्जत मुहम्मद अमीर जेला मेरा जवारो ताज बि अल्लाह हबीब खे पारायो चओ सुभान अल्लाह इज्जत मुस्तफ़ा जेला आहे अल्लाह ताला बैतुल मुक़द्दस में 1.25 लाख नबिन खे गॾु करे मुहम्मद अमीर खे घुराए रसूलन जो भी अल्लाह ताला मुस्तफ़ा के इमाम बनायो वली रसूलिही इज्जत मुस्तफ़ा जेला वलिल मुमिनीन अल्लाह ताला फरमायो इज्जत मुस्तफ़ा जे सदके हुजूर जी उम्मत जेला आहे सहाबा जेला इज्जत आहे हुजूर जी घर वारनि जेला इज्जत आहे मदीने वारे मीर जे बचड़न जेला भी इज्जत आहे
अल्लाह जी वलियन जे ला इज्जत आहे पर वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। साईं वटि वञी फतवा वठण जी ज़रूरत नाहे, रब जो क़ुरान सचो आहे। अल्लाह तो फरमाए पर ये मुनाफिक नथा समझनि। केर नथा समझनि? समझंदा बि कोन, समझंदा बि फिरिया पसी पीण खरियन खीर चखियो ई कोन्हे। इज्जत वारे जी इज्जत इज्जत वारो कंदो, इज्जत वारे जी इज्जत इज्जत वारो कंदो। जंहिंजी घर में भी इज्जत न हुजे उनखे कहिड़ी ख़बर त हुज़ूर जे सहाबा जो छा शान आहे, उनखे कहिड़ी ख़बर त मुहम्मद अमीर जी छा इज्जत आहे। अल्लाह तो फरमाए वलाकिन्नल मुनाफिकीन, ये मुनाफिक नथा, ज़ोर सां ॻाल्हायो, हिजाब न कयो, नथा समझनि, समझंदा बि कोन। छो जो रब जो क़ुरान सचो आहे। अल्लाह तो फरमाए ये समझनि ई कोन था, नथा समझनि। पर मां रब तो ॿुधायो छॾियां मोमिननि खे त इज्जत अल्लाह जे ला आहे, इज्जत मुहम्मद अमीर जे ला आहे, इज्जत हुज़ूर जी सॼी उम्मत जे ला। हे इज्जतूं न आहिनि त ॿियो छा आहे? हे इज्जतूं न आहिनि त ॿियो छा आहे? हिन उम्मत खे अल्लाह ताला कुव्वत ताक़त ग़लबो अता फरमायो आहे। इहो सदको मुहम्मद अमीर जो आहे। चओ सुभान अल्लाह। आयत जो शान नुज़ूल। महबूबन करीमन जे अचण खां 1000 साल अॻु तुबे हुमेरी बादशाह जंहिंसां 4000 आलिम सगोरा गॾु हुआ, उन्हनि आलमन जो सरदार जॾहिं मदीने जी सरजमीन में पहुतो, बादशाह जी यारी तां हथ खयईं। बादशाह पुछो चक्कर छा आहे? ॻाल्हि कहिड़ी आहे? जी ॻाल्हि इहा आहे त नबियनि जो सरदार हिन जाइ ते ईंदो, असांजी दिल जो धणी सूंह जो साईं हुस्न जो हाकिम हिन जाइ ते ईंदो। वेहां तो इते ई जिंदगी गुज़ारींदुसि, हयाती में आयो त दीदार थींदो, दिल ठरी पवंदी। मुंहिंजी हयाती में न त मुंहिंजे बचन खे दीदार थिए, उन्हनि खे न त मुंहिंजा पोटरा पड़ पोटरा को न को खानदान मां मुहम्मद अमीर जो ग़ुलाम बनबो। बादशाह चयो त पोइ हिते आऊं कोन थो रहा। घड़ा खणी सभु घिड़ियूं, बादशाह सभई इंतजार करण लगा त असां बि अरबी घोट जो इंतजार था कयूं। आबादी थी, जॻहियूं ठहियूं, बादशाह ख़त लिखियो, 1 महीने खां पोइ हलियो वियो। महबूब जो इंतजार कई, पोयां बादशाही जो सिलसिलो उहो त हलियो वियो, पर जेके आलिम सगोरा उते रहिया, वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजी महबूबियत जिन ॾिठो उहे त तुंहिंजा आशिक, अण ॾिठे तो महबूब जा आशिक, जिन्नत आशिक, इंसान त आशिक, पखी पखण जानवर जी त तुंहिंजा आशिक, पर वण बि झुकियो सजदा पिया कनि। जबल ओहद जेको पत्थर पहाड़ आ पर आहे मुहम्मद अमीर जो दीवानो। हबीब फरमायो त जन्नत में वेंदो। जब मौज में आ गए तो कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पर नजर तो बंदे से मौला कर दिया। आलिम सगोरा आबाद थिया, तीलीअ मां थंभ थिया, कणे मां खरार थी विया। उन्हनि जो खानदान औस ऐं खज़रज 2 कबीला मदीने में ॿिया बि पोइ आस्ता आस्ता आबाद थिया। इहे उन्हनि आशिकनि जी औलाद मां जिन दिलियूं मुहम्मद अमीर खे अण ॾिठे ॾेई छॾियूं। वक़्तु गुज़रंदो रहियो, अल्लाह जा हबीब मके में आया। हेॾां हिननि ॿिन्हिनि कबीलनि में झेड़ो थी पियो। झेड़ो थींदो आहे, ॿिन्हिनि धुरनि जो अमन तबाह थी वेंदो। अल्लाह ताला जंग ऐं झेड़े खां बचाए।
मुस्तफ़ा जी सदके सदाई अमन अल्लाह ताला नसीब फरमाए। उते झेड़ो कबो जिते रसूलुल्लाह ते को हथ खड़े आंगुर खड़े उते माफ़ न कबो। या सहाबा ते को अख मेरी करे अख कढबी पंजी नापाक जुबान महबूब जे यारन जे खिलाफ जुबान खोले तो जुबान छिके बाहर कढबी। झेड़ो थियो नतीजो यो अमन तबाह थी वयो। विड़ी विड़ी आखिर नेठ ठाव त थींदो न जडे बई धुरियूं ठकियूं पाण में मशहूरो कयूं त को सरदार चूंडियूं पाण ॿिन्ही कबीलन मां को हिकिड़ो माण्हू मुंतखब कयो जेको फैसलो करे अमन थे नंढा वॾा फैसला करे। अब्दुल्ला बिन उबई नाले हिकिड़ो माण्हू हो उन ते ॿई धुरियूं मुतफ़िक थियूं पंहिंजे कबीले जो आ। टे कबीले वारनि खे पग जो ॾियूं पंहिंजी इज़त ॿियनि जे हथनि में ॾियो। पंहिंजनि ॿिन्ही कबीलनि मां अब्दुल्ला बिन उबई चङो तो नज़र अचे उनखे सरदार ठाहियूं फैसला करे सरदारी जी पग पारायूं पंहिंजी बे इज़त आ पंहिंजो जो सरदार थींदो। ॻाल्हि मुतफ़िक थी वई सरदारी जे लाइ अब्दुल्ला बिन उबई खे मुक़ररु कयो वियो। पैसा ॾोकड़ चंदो गॾु करे सोनारे खे ताज जे लाइ ॾिनो। इंतज़ार आ फिलाणी तारीख़ ते सरदारी जो ताज पाराईंदासूं। अब्दुल्ला बिन उबई जो सरदारीअ वारो ख्वाब ॾिठो ॿिलीअ खे ख्वाब में छिछड़ा त हो वरी अञा बि मथे उॾामण लॻो सरदार पियो थिया। इन्हनि ॿिन्ही कबीलनि वटि त हूअं ई इज़त हूंदी पर ॿियनि कबीलनि वारा बि इज़त कंदा छो जो ॿिनि कबीलनि जो सरदार आहियां। इहो सिलसिलो इते कुछ माण्हू मदीने खां रवाना थिया मक्के पाक ॾांहुं चओ सुभान अल्लाह। जिते सरदारन जो सरदार बल्क रसूलन जो सरदार मोहम्मद मीर जलवा अफरोज थी चुको हो। हितां खां जो कुछ माण्हू मक्के ॾांहुं वया सरदारन जे सरदार ते नज़र पई त अब्दुल्ला वारी सरदारी ज़हनन मां निकिरी वई। अब्दुल्ला बिन उबई वारी इज्जत एहतराम उहा शख्सियत ज़हनन मां हली वई। कीअं न ज़हनन मां वेंदी ही महबूब त सरदारन जो बि सरदार आहे। महबूब जे चेहरे मुबारक ते नज़र पए आशिकन जूं दिलियूं ठरी पयूं। हकीकत बि इहा आहे सहाबा मोहम्मद मीर खे ॾिसंदा हा उन्हनि जा अंदर मुस्तफ़ा जी मोहब्बत में ठरी पवंदा। महबूब त महबूब आ हुजूर जो दीदार त परे जी ॻाल्हि आ। अॼु बि जेको मदीने में वेंदो आ हीअं साए रोज़े मुबारक ते नज़र पवंदी आ त दिलि ठरी पवंदी आहे। बेटा साईं साहबा जे लाइ फरमायो त हो आहे कांदा हबीब सी मुहिब मिठा मन ठार मन अंदर उन्हनि जा ठरंदा। मुहिब मिठा मन ठार सिद्दीक़ सादिक़ सिद्दीक़ में संदो यारे गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार। चओ सुभान अल्लाह। उस्मान बि इज्जत वारो आ त सोणो अबू बकर सोणो अली बि इज्जत वारो। उस्मान इज्जतदार कादिर पंहिंजी कुदरत जा कया अली सी इक़रार। पो याकूती जिन सार हसन मीर हुसैन हुआ। मदीने में वया मदीने खां मक्के वया महबूब जो दीदार कयूं हुजूर जो कलमो पढ़ी गुलाम बणिजी विया। कुछ ॾिहाड़ा रहिया वापस जो मोटी आया पंहिंजनि मिटनि माइटनि खे पिया चवनि दोस्तनि यारनि खे पिया चवनि त मक्के में सुहिणो सरदार आयो। सरदारनि जो सरदार आयो आहे।
नबियन जो सरदार आयो आ जखरे जहड़ो जवान दिसा को न दे हमें ऐ मदीने वारो इन मुहम्मद जहड़ो को दुनिया में नजर ही को न तो अचे जने बियन आशिकन या गाल बुधी ओहे बे पंजू दिलियूं खणी संभरिया हिया दिल हिया अमानत मुहम्मद अमीर खे दियो दिलन जो मालिक मुहम्मद मीर आहे हाण सभिनी जी तवज्जो जो मरकज हुजूर जी ज़ात बाबरकात बणजी वई इन आशिकन जी दिलन में हुजूर जी इज्जत पैदा थी वई एहतराम तज़ीम हबीबन करीबन जी मोहब्बत जो पैदा थी वई अब्दुल्ला वारे ताज वारी गाल विच में रहिजी वई ज़हनन मां निकरी वई हो वीचारो सड़ंदो रहियो अंदर में बरंदो रहियो त मुहम्मद मीर जे करे मुंहिंजो ताज हलियो वयो इज्जत हली वई सरदारी हली वई अंदर में पियो सड़े मुनाफिक सड़ंदो आ मोमिन मुस्तफा जो शान इज्जत बुद्धि ठरंदो आहे खुश थींदो आ दिलियों बाग बहार बनजी वेंदियूं आहिनि आशिकन में खुशी जी लहर आ मुनाफिक पियो सड़े मुंहिंजा प्यारा वरी मतां जो मथां वक्त आयो अल्लाह जा हबीब मक्के खां हिजरत करे मदीने तय्यबा जी तरफ आया त मदीने वारन जे लाइ ईद न खुशी न बल्कि ईदुन में ईदूं खुशन में खुशूं थी वयूं क़यामत ताईं रसूलुल्लाह जे पाड़े वारा सदबा सुभान अल्लाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो शान ऐं तुंहिंजे सदके तुंहिंजे पाड़े वारनि जो शान तुंहिंजे बचड़नि जो शान तुंहिंजे सहाबा जो शान अञा वधीक रसूलुल्लाह जी जो हुन इज्जत ॾिठी वधीक सड़न लॻो अब्दुल्ला बिन उबई हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो मुनाफिकनि जी शुरूआत थी आहे मदीने मक्के में हुआ सवा सिधा दुश्मन काफर मुनाफिक पैदा थिया मदीने खां मुनाफिकनि जो सरदार रईसुल मुनाफिकीन इहो अब्दुल्ला बिन उबई आहे जंहिंखे साड़ थियो सरदारनि जी ज़ात बाबरकात सां पियो बरे पियो सड़े महबूब जे शान में को फर्क पवंदो छा वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला जियां पोइ तीअं हबीब जी इज्जत वधंदी अगे थोड़ा जलसा थींदा हाणे जियां वक़्तु गुज़रंदो वञे हर जाइ ते महबूब जो ज़िक्र पियो हले महबूब जी इज्जत पई हले संदन ताज़ीम हर जाइ ते मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हाणे अब्दुल्ला बिन उबई खे अची वट पिया ॾिठई मुखालिफ़त कंदुसि इहा रही कई इज्जत उहा बि वेंदी मुस्लमान हणंदा पादर हुजूर जा आशिक हणंदा जूता हाणे छा कयां वटो खाधई अंदर में ॿियाई ज़ुबान सां कलमो पढ़ियई ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह मोमिन ओहो ज़ुबान ते कलमो दिल में रसूलुल्लाह जी मोहब्बत हुजे कलमो पढ़ी ज़ाहिरी मुसलमान थियो निमाज़ूं बि पढ़े पियो हेॾी वॾी ॾाढ़ी बि रखियई हुजूर जे पोयां निमाज़ूं पर अंदर कारो कां बाहर बोली हंझ जी अहिड़ो खाली थां भञी छो नथो भोरा करे अहिड़ी खाली दिल जंहिंमें रसूलुल्लाह जे लाइ मोहब्बत न हुजे अहिड़ी दिल खे टुकर टुकर नथो करे दिल उहा हुजे जेका अब्दुल लतीफ़ जी दिल आहे दिल उहा जेका कलंदर शाहबाज जी दिल आहे सिक तुंहिंजी सुपरी जियां तरां तीअं तार तूं रही रूह में तूं ई अंगनिया ॿार ऐं महबूब मुहम्मद अमीर अंदर जे अंदर बि तुंहिंजी यादि आहे पर वजूद जे ॿाहिरां ए उज़वा चुरंदा आहिनि त तुंहिंजी सुन्नतुनि अदाउनि में हूंदा आहिनि सिक तुंहिंजी सुपरी जियां तरां तीअं तार
तू रही रूह में तू ही अघनिया बार पो पिरी तुझे पार वाझाई दे वरिया अण अब्दुल्ला पियो सड़े हुजूर जी इज्जत पई थे ज़ाहिरी कलमो पढ़ी वेठो आ पर अंदर में हबीबन जे ला बि आई मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ताड़ में रहियो वझ में रहियो मौको मिले त मुखालिफत कया अंदर जी बाहि कढा अल्लाह ताला मुनाफिकन खे किथे न किथे ज़ाहिर कंदो आहे हिकड़ी जंग जे मौके ते अल्लाह जा हबीब वया वरी वापस जो मोटिया एक जगह ते सोहणो सरदार तशरीफ फरमा थियो वाह उहा मिट्टी तुझा भाग जिथे अल्लाह जो हबीब तशरीफ फरमा थियो आ महबूब जा कदम मुबारक महबूब त शान वारो आ हुजूर जो शान निरालो आ पर जहे मिट्टी ते तवज्जो इन पासे अल्लाह जे वली जा लफ्ज न त जहे मिट्टी ते मदीने वारे साईं कदम मुबारक रखिया सजी रूए जमीन एक तरफ महबूब जे कदम जी खाक एक तरफ तॾे भी मट न थी मोहन ढक मदीनो पाक भले लगे ये खाक पाक छोजो इन खाक ते महबूब जा कदम लगल आहिन चेहरे ते मिट्टी पवे बेरौनक थींदो आ पर मदीने जी मिट्टी चेहरे ते लगंदी आ त चेहरे ते रौनक रूहानियत ईंदी आ नूर ईंदो आ ब सहाबी अल्लाह जा हबीब तशरीफ फरमा थिया ब सहाबी पानी भरण जे ला रवाना थिया हिकिड़ो अंसार ॿियो मुहाजर उन्हनि जो पाण में कंहिं ॻाल्हि ते टसल झेड़ो थी पियो ना इतफाक़ी थी मुहाजर साहबी पंजन साथियुनि खे सॾु कयो अंसार पंजन खे सॾु कयो चार हुन जे सॾ ते चार हुन जे सॾ ते किसो जो वधियो मुनाफ़िक ॾिठो त अॼु वाह जो मौक़ो मिलियो ॿिनि मुस्लमाननि खे विढ़ाइणो काठी सोरणु इहो मुनाफ़िक जो कमु आहे मोमिन जो कमु आहे व इन ताइफ़तानि मिनल मुमिनीन नक़ततलू फअस्लिहू उन्हनि में सुलह हाणे जो अब्दुल्ला बिन उबई अची कन भरिया जेको अंसार अॻे मदीने में रहण वारा उहे अंसार मुहाजर साहब अव्हांखे ख़बर आहे कंहिंखे चइबो आहे जेके रसूलुल्लाह जी मोहब्बत में अबे के अम्मा के बच्चन के हता के पंहिंजो वतन छॾे सिर खणी सरदारनि जी मोहब्बत में मदीने में आया उहे मुहाजर सहाबी अब्दुल्ला बिन उबई पियो चवे अंसार सहाबी खे त असां मदीने में रहण वारा इज्जत वारा आहियूं मुहाजर हिजरत करे अचण वारा तोबा नऊज़ बिल्ला ज़िल्लत वारा आहिनि पाण इज्जत वारा मदीने में हली ज़िल्लत वारनि खे कढंदासो जॾहिं अब्दुल्ला बिन उबई रईसुल मुनाफ़िकीन इहे लफ़्ज़ चया महबूबन जी ज़ात बाबरकात जे लाइ ऐं हुज़ूर जे सहाबा जे लाइ इहे मुंहिंजा प्यारा बेअदबीअ वारा लफ़्ज़ चया त हुज़ूर जे आशिक़नि खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थींदी आहे हज़रत ज़ैद बिन अरकम हबीबन जो सहाबी आहे उन इहे लफ़्ज़ ॿुधा कावड़जी पियो जलाल में आयो ऐं अब्दुल्ला छा थो चवीं इज्जत अल्लाह जे लाइ आहे इज्जत मोहम्मद मीर जे लाइ आहे ज़लील त तूं आहीं रसूलुल्लाह जे लाइ इहे लफ़्ज़ थो चवीं मुनाफ़िक चइबो आहे ॿिनि मुहन वारनि खे ॿिनि मुहन वारो बि मुई भला फेरो जो कढियईं वरी पलटिजी वियो पंहिंजी ॻाल्हि तां चवे पियो त मूं त मज़ाक पे कई मज़ाक बि हुज़ूर जी ज़ात सां अड़े जिते अल्लाह जा वली ज़ोर सां साह बि कोन खणंदा आहिनि एॾी अदब वारी फेरो जो कॾहिं फिरी वियो हज़रत ज़ैद हुज़ूर जी दरबार में आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह अब्दुल्ला हे लफ़्ज़ चया आहिनि महबूबन करीमन अब्दुल्ला बिन उबई खे घुरायो ऐं अब्दुल्ला छा तो हे लफ़्ज़ चया आहिनि मुंहिंजे लाइ
न न या रसूल अल्लाह मूं कोन चया आहिनि अव्हां जे लाइ के अहिड़ा लफ़्ज़ चवंदुसि हाणे नतीजो इहो या ज़ैद सचो या अब्दुल्ला सचो चओ मुनाफ़िक़ कूड़ो हुज़ूर जा सहाबा सचा आहिनि मोमिन सचा आहिनि मुस्लमान सचा आहिनि एतिरे में वरी अब्दुल्ला जे ग्रुप वारा चवण लॻा या रसूल अल्लाह अछीअ ॾाढ़ीअ में इहो कूड़ कोन ॻाल्हाईंदो हज़रत ज़ैद खे भुल थी हूंदी समझो न हूंदो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मां मिले खे इते मिटीअ में मिलाइण जे लाइ मुनाफ़िकनि इहा चाल हली रब क़ुरान खे नाज़िल फरमायो हुज़ूर जे सहाबा खे अल्लाह सचो फरमायो मुस्तफ़ा जी इज़्ज़त खे अल्लाह ताला बयान फरमायो रब फरमायो त ऐ मुंहिंजा हबीब यक़ूलूना ला इरजाना इलल मदीनते ला युख़रिजन्नल अअज़्ज़ मिनहल अज़ल मुंहिंजा महबूब ये मुनाफ़िक़ चवनि था त असां इज़्ज़त वारा आहियूं असां इज़्ज़त वारा मदीने में वञी ज़िल्लत वारनि खे मदीने मां कढंदासो पर मुंहिंजा हबीब मां रब तो फरमाया वलिल्लाहिल इज़्ज़त इज़्ज़त अल्लाह जे लाइ आहे वली रसूलिही इज़्ज़त तो मुहम्मद मीर जे लाइ आहे वलिल मुमिनीन इज़्ज़त तुंहिंजे आशिकनि जे लाइ आहे वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून पर ये मुनाफ़िक़ नथा समझनि अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे चओ मुनाफ़िकनि खां बचाए मुनाफ़िकनि जी बुरी सोबत खां अल्लाह ताला असांखे ऐं असांजे नसुलनि खे ख़ुदा बचाए मुनाफ़िक जो ठिकाणो अथव इन्नल मुनाफ़िक़ीन फि दरकिल असफली मिनन नार अल्लाह ताला फरमायो मुनाफ़िक जहन्नम जे आख़िरी तबके में हलियो वेंदो मोमिननि जे लाइ हिते बि इज़तूं त हुते बि इज़तूं वलिल मुमिनीन अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब तुंहिंजनि ग़ुलामनि जे लाइ इज़त हुज़ूर जे सहाबा जे लाइ छान खुली ॻाल्हायो हुज़ूर जे असहाबनि जे लाइ नबियनि जो तादाद आहे 1.25 लख जे लॻभॻ घणो 1.25 लख जे लॻभॻ अल्लाह ताला हुज़ूर जे सहाबा जो तादाद बि 1.25 लख जे लॻभॻ रखियो होॾा नबियनि में रसूलनि जो तादाद 313 हेॾा महबूब जे 1.25 लख असहाबनि में बदरी सहाबा जो भी तादाद 313 होॾा रसूलनि में उलुल अज़्म रसूल साहिबे किताब रसूल 4 हेॾा मिठड़े मुहम्मद मीर जा यार बि 4 बिटाई साईं फरमायो त अलस्तो अरवाहन खे जॾहिं जागायो जब्बारा ओॾा थिया अजीब खे सुनो तनिया जा पारा सानियस नईन थियो इज़ोहमा फिल गार वशम्स वल कमर जा हुआ आदिल सी इकरार ज़ुन्नूरैन ज़ुहरैन सी दुर्बदी दस्तार कयो जहीं कुव्वत सी खैबर खूब ख्वार वल असर इन्नल इंसान थे जिक्र कयो गफ़ारा अल्लाह ताला फरमायो ऐ हबीबा मुखे तुझे ज़माने जो कसम आ अल्लाह ताला मुस्तफ़ा जे ज़माने के बे इज्जतों अता फरमाए छॾियो महबूबन फरमायो अबू बकर जो ज़मानो मुंहिंजो ज़मानो आ उमर जो ज़मानो मुंहिंजो ज़मानो आ
उस्मान अलीअ जो ज़मानो मुंहिंजो ज़मानो आ। इन तरफ़ भिटाई साईं इशारो फरमायो वल असर इन्नल इंसान थे ज़िक्र कयो गफ़ार जो न मञे तिन खे सोफ़े सक़्र वन्नार पो मौला कया मुख़्तियार हुआ लाखीणा लतीफ़ चवे जिन जे लाइ ख़ुदा इज़तूं कयूं आहिनि उन्हनि जूं इज़तूं दस्तगीर जे लाइ इज़त आ। पीरनि जे पीर सोहणे हसनी हुसैनी जे लाइ अल्लाह जे सभिनी वलियनि जे लाइ इज़तूं आहिनि। हाणे आख़िर में दस्तगीर जी हाज़िरी ॾेई घणो टाइम कोन था वठूं। अवां बि सुबुह खां हिन सफ़र में रवां ऐं दवा आयो। बसि दुआ कयो त घड़ियूं महबूब जी यादि में गुज़री वञनि। ज़िंदगी जा लम्हात महबूब जी मोहब्बत में गुज़रनि हुज़ूर जी ग़ुलामी में गुज़रनि। इहे घड़ियूं हिते बि कम ईंदियूं त हुते बि कम ईंदियूं। महबूब जा त ग़ुलाम पर जेके महबूब जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहिनि अवां उन्हनि ग़ुलामनि जा बि ग़ुलाम बणिजी वियो तॾहिं कमु ठहंदो। इज़त वारनि जी दामन वठंदासूं। कंहिंजी शहबाज़ कलंदर इज़त वारो आहे या न? भिटाई इज़त वारो आहे या न? मोहम्मद राशिद रोज़े धणी इज़त वारो आहे या न? मशहूरी वारो बुजुर्ग इज़त वारो आहे या न? गौस बहाउद्दीन ज़करिया इज़त वारो आहे या न? हसनी हुसैनी जंहिंजे दर ते अल्लाह जा वलिय बि सुवाली हूंदा आहिनि रूहानियत जो वंड मिलंदो आहे। दस्तगीर जे लाइ इज़तूं आहिनि। जिन जे लाइ इज़तूं आहिनि दामन उन्हनि जी इज़त वारे जी दामन वठंदासूं त पंहिंजो बि कमु ठही वेंदो। इज़तूं अल्लाह ताला नसीब फरमाईंदो। सभु गॾिजी पढ़ो दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। चौ चौ दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। कहिड़ो दस्तगीर? पीरनि जे उन पीर जी पीरनि जे त उन पीर जी मुर्शिद मोहयोदीन मीर जी। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। सुभान अल्लाह। केॾी अज़ीम हिया ज़ात हुई परवा प्यारे कान के। चौ चौ केॾी अज़ीम हिया ज़ात हुई परवा प्यारे कान के। कहें बे सदराया वजीर जी कहें बे सदराया वजीर जी। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। पीरनि जे उन पीर जी पीरनि जे उन पीर जी मुर्शिद मोहयोदीन मीर जी। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। हसब नसब में आहे मथे हसनी भी आहे त हुसैनी भी आहे। हसब नसब में आहे मथे उनखे ॿियो पहुचे किथे। हसनी हुसैनी वीर जी हसनी हुसैनी वीर जी। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। पीरनि जे उन पीर जी पीरनि जे उन पीर जी मुर्शिद मोहयोदीन मीर जी। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी।
सिक मंझा कयो सवाल आ सब गॾिजी चओ सिक मंझा कयो सवाल आ अदा लहंदो अची लजपाल आ सिक मंझा कयो सवाल आ अदा लहंदो अची लजपाल आ सारा सगीरा ऐं कबीर जी सारा सगीरा ऐं कबीर जी दोस्त मोता दामन वरती आ दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मोहयोदीन मीर जी दोस्त मोता दामन वरती आ दस्तगीर जी अल्लाह तो फरमाए इज्जत अल्लाह जेला आहे इज्जत मिठड़े महबूब मुहम्मद मीर जेला आहे इज्जत हुजूर जी सॼी उम्मत जेला आहे मुनाफिक नथा समझ वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल